सवाल कहिड़े बुज़ुर्ग जे मरकत शाहनात ऐं लतीफ़ साईं गॾु विया हुआ? जवाब ॻाढ़ो सदर वलद केवड़े कोठे जे मरकत ते। सवाल शाहनात रिज़वी ऐं शाह लतीफ़ थेबन जे ॻोठ जे भरिसां कहिड़े बुज़ुर्ग सां कचहरी कई? जवाब सैयद समन शाह सां। सवाल कहिड़े सफ़र में लतीफ़ साईं जूं अखियूं उथी ख़राब थी पयूं हुयूं? जवाब समावाती सफ़र दौरान जंहिं वक़्तु मखदूम साबिर सां मिलियो हो। सवाल मखदूम साबिर जे ख़ानदान मां कहिड़नि बुज़ुर्गनि सां शाह लतीफ़ मुलाक़ात कई? जवाब मियों मारूफ ऐं मियों मक़बूल सां। सवाल शाह साहब सैयद मोहम्मद अता सां कहिड़े हंध ते कचहरी कंदो हो? जवाब ओताक जे मथिएं तबके में। सवाल शाह साईं कंहिंजे सलाह मुसलत सां पंहिंजी शाइरीअ में क़ुरान शरीफ़ जूं आयतूं शामिल कंदो हो? जवाब मखदूम मियां मोहम्मद कबीर कोटड़ीअ वारे जे सलाह सां। सवाल शाह साहब नक्शबंदी तरीक़े जो फैज़ कंहिंखां वरितो? जवाब ख्वाजा मोहम्मद ज़मान लाहौर वारे खां। सवाल शाह साहब खावी राहूअ जे कहिड़े बुज़ुर्ग सां मिलण ईंदो हो? जवाब काज़ी मोहम्मद कामिल अवल सां। सवाल शाह लतीफ़ खे कंहिं ॾिसी फरमायो लतीफ़ जो ॾीओ रोशन थींदो? जवाब सखी सैयद हाशिम शाह। सवाल सैयद हाशिम शाह जे वफ़ात वक़्तु लतीफ़ साईं जी उमिरि केतिरी हुई? जवाब 18 साल। सवाल शाह लतीफ़ बुला शाह खां केतिरा साल पोइ ॼाओ? जवाब 9 साल। सवाल लतीफ़ सरकार बुला शाह खां केतिरा साल अॻु वफ़ात कई? जवाब 5 साल अॻु। सवाल उमिरि में बुला शाह वॾो हो या शाह अब्दुल लतीफ़? जवाब बुला शाह। सवाल फ्रैंकलिन बेंजामिन जे ॼमण वक़्तु शाह साईं केतिरनि सालनि जो हो? जवाब 17 सालनि जो। सवाल ऑस्ट्रिया जे मौसीक़ार मोज़ार्ट जे ॼमण वक़्तु शाह साईं केतिरा साल अॻु हिन फ़ानी जहान छॾियो? जवाब 4 साल अॻु। सवाल अज़ीम शाइर ड्रामा निगार नावल नवीस जर्मन साइंसदान गोएटे जे ॼमण वक़्तु शाह साईं जी उमिरि केतिरी हुई? जवाब 60 साल। सवाल लंडन जे मशहूर शाइर मिल्टन जी वफ़ात खां केतिरा साल पोइ शाह साईं जो जनमु थियो? जवाब 15 साल पोइ। सवाल जर्मनी जे मौसीक़ार बाच खां शाह साईं केतिरा साल पोइ ॼाओ? जवाब 4 साल पोइ। सवाल अमीर महमूद जे वफ़ात वक़्तु शाह साहब केतिरनि सालनि जो हो? जवाब 35 सालनि जो। सवाल जर्मनी जे मौसीक़ार बाच खां शाह साईं केतिरा साल अॻु वफ़ात कई? जवाब 2 साल अॻु। सवाल मिर्ज़ा असदुल्लाह गालिब जे जनम खां केतिरा साल अॻु शाह साईं ही जहान छॾियो? जवाब 44-45 साल अॻु। सवाल लतीफ़ सरकार जी वफ़ात खां केतिरा साल पोइ बरक़ियात जे मौजूद फिरेजीअ जो जनमु थियो? जवाब 39 साल पोइ।